महबूब मस्जिद शरीफ का निकरदा कायनात सरदार जी दरबार में कदे सहाबी सगोरा पंहिंजे ॿारनि खे वठी करे कदे नंढड़ा नंढड़ा ॿार अल्लाह ताला जे महबूब जी दरबार में ईंदा सोनो नबी उनके हथ घुमाईंदा हुआ कहिड़े तरीक़े सां ही हथ घुमाईंदा कायनात जा सरदार जी ही हथ घुमा दे हिकड़े पासे दा आंगुरियूं बे पासे दा आंगूठो हजरत जाबिर बिन समरा फरमाइन था कायनात जे सरदार मुखे जो हथ मुबारक घुमायो अल्लाह जे महबूब मोहम्मद रबी जे हथ जी थधाण महसूस कई ये महसूस कयो जणो त अतर जी डबी मजा अल्लाह ताला जो महबूब हथ कढी करे मुखे लगायो खुशबू जेका है उहा खुशबू जी महक पैदा थी पई अल्लाह ताला जे महबूब जा गुलाम हदीस पाक जे अंदर आए सोने नबी जो सहाबी फरमाए तो अल्लाह जो महबूब जे रस्ते सा गुजरी वींदा हा जेको पोया माण्हू ईंदो हुयो उन रस्ते सा एतरी खुशबू थी वेंदी जो अचण वारो माण्हू समझी वेंदो त कायनात जा सरदार इन रस्ते सा गुजरिया आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला जे महबूब सा मुकाबले करण वारा दोस्त जे करे तू मुकाबलो कदे त पो तू पाण हलाक थी वने सहाबा कराम मुकाबलो न कयो कायनात जो सरदार फरमायो ऐ अबू बकर सिद्दीक महबूब जी इज्जत अजमत के मुझे शान ऐं मान के मुझे रब का सिवा केर न तो सुञाणे पियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे करे तू सहाबा जो हुबदार त पो अबू बकर सिद्दीक रसूलुल्लाह जे गुलामन सहाबा कराम में शान वारो जेके मदीने जे ताजदार पंहिंजी जिंदगी में मुसल्ले से मस्जिद नबी में इमाम करे बिहारे हुक्म ॾिनो वियो और अबू बकर सिद्दीक का वधीक जो इल्म कोन आहे बेशक सुभान अल्लाह बेशक हजरत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला न फरमाइन था कायनात जे सरदार जे हथ मुबारक के मां चुम्मी ॾिनी अगर जे सुन्नी चुम्मी ॾींदो तू उनके मुशरिक चवंदो बिदती चवंदो मगर अल्लाह जे महबूब जो सहाबी अब्दुल्लाह बिन उमर बुधाए तो त कायनात जे सरदार जे हथ मुबारक के चुम्मी ॾिनी यानी अल्लाह जे कामिल वली जे कंहिंजे भी साले बाने जे हथ ते चुम्मी ॾियण अब्दुल्लाह बिन उमर का साबित हजरत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु मदीने जा ताजदार जे मिंबर ते वेही करे खुतबो ॾींदा उन खुतबे ॾियण वारे मिंबर के हथ लाए करे हजरत अब्दुल्लाह बिन उमर चुम्मी ॾींदा त तू अहिड़ो त मिंबर जंहिंजे मथां मुंहिंजो सोनो नबी सरदार वेठो आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला जे महबूब जा गुलाम इमाम मालिक रहमतुल्लाह ताला अलैह मदीने शरीफ जी सरजमीन ते सवार कोन थींदा पेशाब पायखाने जी जरूरत पवंदी मदीने शरीफ खां ॿाहिरि निकिरी वेंदा रस्ते जे विच ते न हलंदा जॾहिं रस्ते जो पासो वठी हलंदा दीवारुनि खे चुमियूं ॾींदा इहो फरमाईंदा इहो वॾे इमाम जो अक़ीदो त अल्लाह जो महबूब इन रस्ते सां गुज़रिया हूंदा उन रस्ते सां गुज़रण जे करे कॾहिं मां मदीने जे मीर जो हथ मुबारक दीवारुनि खे लॻो हूंदो इहे दीवारूं भी शान वारियूं आहिनि सुभान अल्लाह रब करीम जी ज़ात इरशाद फरमाए करे बुधाया अय्युहन्नास क़द जाअकुमुर रसूल बिल हक़्क़ि मिन रब्बिकुम ऐ इंसान तव्हांजे रब जे तरफ़ खां सच्चो रसूल तशरीफ़ फरमा थियो आहे फ़आमिनु ख़ैरन लकुम पोइ ईमान आणे पंहिंजी भलाई जे लाइ व इन तकफुरू फ़इन्न लिल्लाहि मा फ़िस समावाति वल अर्द जेकॾहिं तव्हां इनकार कंदो तव्हां कुफ्र कंदो तो जो कुछ आसमान में जो कुछ जमीन में सो सब अल्लाह जी जात जो आहे सुभान अल्लाह सो सब रब करीम जी जात जो आहे अल्लाह ताला जी जात इरशाद फरमायो वकान अल्लाह अलीमन हकीमा अल्लाह ताला जानदड़ हिकमत वारो आहे तवा लोट के छडे करे तवा जेतरा वेठा एतरो आवाज मुंजो भी आहे सुभान अल्लाह लोट के छडे करे बुधण जी गाल तवज्जो कयो इंशाअल्लाह मैं बुधाईंदुसे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोने नबी जा गुलामो
सुभान अल्लाह अल्लाह के महबूब जो सहाबी हजरत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था त मदीने जे ताजदार जे जिस्म पाक ते मक्खी न वेंदी सुभान अल्लाह जेको मुकाबलो करे उनखे चओ तूं रोज़ मक्खियूं डुकाए पर मक्खियूं तोखे न छॾींदियूं सुभान अल्लाह मक्खियुनि खे ख़बर आहे तूं मौलवी आहे पर मक्खियुनि खे मदीने जे ताजदार जे इज्जत अज़मत जी ख़बर आहे फारूक आज़म फरमाइनि था मक्खी मदीने जे ताजदार जे जिस्म ते इन करे नथी वेहे जो मक्खी गंद ते वेंदी आहे अल्लाह जे महबूब जो जिस्म पाक आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन करे आशिक चए थो तेरी नस्र पाक में है बच्चा बच्चा नूर का सुभान अल्लाह ऐने नूर तेरा सब घराना नूर का सुभान अल्लाह वजा गुलाम वो कायनात जो सरदार जंहिंजे मीलाद जो ज़िक्र अॼु तव्हां सां साईं क़ाइमुद्दीन सूमरो साहब ऐं सनन जा बिरादर जेके अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक आहिनि साईं मौलवी नूरदीन साहब बि मौजूद आहे अल्लाह जे महबूब जा अगर चे सुन्नी मीलाद तो बयान करे उनके तू मुशरिक तो चवे पर तोखे ॿुधाए वो मीलाद बयान कर खुद रब्बे करीम जी ज़ात जी सुन्नत आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बयान करण कंहिं बयान कयो असां कहिड़ी ख़बर हुई त कायनात जा सरदार कॾहिं ईंदा अंबिया खे कहिड़ी ख़बर हुई त मदीने जो मीर कॾहिं ईंदो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे कहिड़ी ख़बर हुई त सुहिणो नबी ईंदो उन मदीने जे मीर जो वास्तो ॾेई करे दुआ घुरे अल्लाह ताला जी ज़ात आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल करण फरमाई सुभान अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलाम फारूक आज़म हजरत उमर फारूक साईं का रिवायत आहे फरमाइनि था जॾहिं अल्लाह ताला जे नबी हजरत आदम अलैहिस्सलाम दाणो खाधो ऐं रब करीम जी ज़ात उनखे जन्नत मां ॿाहिरि कढियो 300 साल रातिनि जा हजरत आदम अलैहिस्सलाम रोईंदो रहियो रब करीम जी दरबार में तौबा जी इल्तिजा कंदो रहियो तौबा क़बूल न थी आहे मगर 300 साल रातिनि जे गुज़रण खां बाद में जॾहिं उन दुआ घुरी या मौलाए करीम या रब असअलुक बिहक़ मुहम्मदिन मौला पंहिंजी महबूब मोहम्मद अरबी जो वास्तो अथई सुभान अल्लाह रब करीम पुछा कई आदम सफ़ीउल्लाह कहिड़ो मोहम्मद चवे थो कंहिंजो वास्तो ॾिनो अथई हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मौला जॾहिं तूं जन्नत में रहायो उन जन्नत में जॾहिं मूं मथे जो निहारियो त अर्श जे कुंगरनि ते मौलाना साहब अगारे ॿुधायो त जॾहिं अर्श हिलण लॻो अर्श खे रब करीम पाणी जे मथां बनायो अर्श जेको आहे हिलण लॻो लुॾण लॻो त रब करीम जी ज़ात ईसा अलैहिस्सलाम खे वेही करे ॿुधायो फ़कतब्तु अलैहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर सुभान अल्लाह सकन कलमो लिखियो वियो अर्श जे मथां अर्श चुप थी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अर्श अल्लाह खे बि करार न आयो मदीने जे मीर जे कलमे जे बग़ैर सुभान अल्लाह अगर जे रिवायतूं आहिनि किताब लिखा पिया आहिनि और जे बावजूद तूं इनकार कंदे पोइ तूं असां खां ॾाढो आहे वरन तोखे ॿुधाइबो अल्लाह ताला जी ज़ात हज़रत आदम अलैहिस्सलाम खे फरमायो तोखे कीअं ख़बर पई मुंहिंजे महबूब जो वास्तो ॾिनो अथई अर्ज़ कयो तूं जॾहिं जन्नत में रहायो मूं जे मथे निहारियो त जन्नत जो दरो दीवार जे मथां या अर्श जे कुंगरनि जे मथां जिथे किथे लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह रब करीम फरमायो हाओ आदम अलैहिस्सलाम जे मां तोखे इन महबूब जे सदके बख़्शे छॾियो तुंहिंजी तौबा क़बूल आहे अगर जे महबूब खे पैदा न कयां त वो तोखे बि पैदा न कयां सुभान अल्लाह हाल कॾहिं जी आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ज़माने जी ॻाल्हि आहे अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह तआला अलैहि लिखियो त जेको सजदो करायो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे इहो सजदो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे न हुयो बल्कि महबूब मोहम्मद रबी जे नूर जी ताज़ीम जे करे अल्लाह सजदो मलाइकत कयो सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ नी बाबा हां सही सुभान अल्लाह सुभान अल्लाह सजदो छो करायो
ताज़ीम पूरे जे करे अचे मोहम्मदी जे इज्जत जरे अगर जी पंजे पूरे जे इज्जत खावले सजदो करायो उन जी तौबा कबूल फरमाई अल्लाह ताला जे महबूब जा गुलाम जे सरदार पंहिंजे मीलाद जो जिक्र पाण बयान फरमायो आहे रब करीम किथे फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन अल्लाह अलबत तहकीक एहसान कयो अल्लाह मुमिनन जे मथा एहसान अल्लाह ताला जा घणा आहिनि व इन तउद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा सुभान अल्लाह अल्लाह जा एहसान गणींदो त गणण खां तव्हां गणे न सघंदो वधीक आहिनि यानी उन अल्लाह ताला जे एहसान जो शुक्रियो कहिड़ो आहे रब करीम अखि ॾिनी आहे रब करीम दिलि ॾिनी आहे दिमाग़ ॾिनो आहे हथ ॾिना आहिनि पेर ॾिना आहिनि पुट ॾिना आहिनि माल ॾिना आहिनि हे सभु नेमतूं आहिनि पर ही सभई नेमतूं फानी आहिनि नज़र ख़तम थी वई नेमत वई हथ कमु छॾे वियो नेमत वई पुट बेअदब थियो नेमत वई पेर हलण छॾे या नेमत वई दिल जो वाल ख़राब थियो अटैक अची वई नेमत जो ज़वाल अची वेंदो दिमाग़ी तवाज़ुन जे करे कमु छॾे वञे नेमत जो ज़वाल अची वेंदो मगर हिकु नेमत उहा आहे जंहिंजो ज़वाल आहे कोन सुभान अल्लाह जंहिंजो ज़वाल आहे कोन उहा कहिड़ी नेमत आहे जेका दाइमी जंहिंजो ज़वाल कोन आहे दुनिया में कमु अचे क़बर में कमु अचे हशर में कमु अचे अल्लाह ताला जे महबूब जा गुलाम सहाबा किराम पुछा के या रसूल अल्लाह क़यामत जे ॾींहं जो असां खे ॻोल्हियो त किथे ॻोल्हियो सुभान अल्लाह क़यामत कॾहिं थींदी अल्लाह तव्हां जेके लिखिया पढ़िया वेठा आहियो ॿुधायो त क़यामत जो ज़िक्र कॾहिं थींदी ऐं उन जे बारे में अल्लाह ताला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम क़ुरान करीम में किथे कोन लिखियल आहे त जेको आहे क़यामत हीअं थींदी या उन जा जेके वाक़ियात पूरी सूरत हाल आहे उहा बयान न थियल आहे इशारतन किथे बयान थियल आहे त क़यामत क़ाइम थींदी क़यामत जा कुझु मंज़र लिखियल आहिनि मगर काइनात जे सरदार खां पुछा कई वई या रसूल अल्लाह क़यामत जॾहिं अव्हां खे किथे ॻोल्हियो मदीने जा अमीर फरमायो मूंखे त ख़बर ई कोन्हे अलाए क़यामत में मां किथे वञा तव्हां किथे हुजो पर काइनात जे सरदार टे हंध ॿुधाया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कहिड़ियूं कहिड़ियूं हिकु पुल सिरात सुभान अल्लाह ॿियो मीज़ान सुभान अल्लाह अमाल तोरिया वेंदा ऐं टियों हंधु ॿुधायो त मुंहिंजा उम्मती प्यासा ईंदा उन्हारा ईंदा मां महबूब मोहम्मद रबी उनखे हौज़ कौसर जा प्याला भरे करे पीआरींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन करे सुन्नी चवे थो त असां सभु आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में असां सभु आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में सुभान अल्लाह आहे ख़ुदा जो रब राज़ी आहे उन जी रज़ा में सुभान अल्लाह अल्लाह ताला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम अॼु हदीस पाक जे अंदर पढ़ियो मां आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी त काइनात जे सरदार जी दरबार में हज़रत ज़ैद बिन हारिस रज़ियल्लाहु तआला अन्हु सुभान अल्लाह महबूब मोहम्मद रबी पंहिंजे घर पाक में हा ऐसी जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म पाक ते पुठी मुबारक ते कमीस पातल कोन अल्लाह ताला जा महबूब मोहम्मद रबी जिस्म पाक जे मथा कमीस पातल कोन मंझ में गोर बदला सुन रबी महबूब मोहम्मद रबी हजरत ज़ैद बिन हारिसा सां मिलण जे लाइ दरवाज़े ते विया आहिनि ज़ैद बिन हारिसा जॾहिं दरवाज़ो खड़कायो आहे काइनात जा सरदार महबूब मोहम्मद रबी हजरत ज़ैद बिन हारिसा के भाकुर पाए करे उनखे चुमी ॾियणु फरमाई तो अल्लाह जे महबूब जा गुलाम मदीने जे मीर जी पंहिंजे गुलामनि सां कीअं मोहब्बत आहे कीअं प्यार आहे जो अल्लाह जा महबूब मोहम्मद रबी पंहिंजे जिस्म पाक ते कमीस पातल कोन मगर गुलाम दरवाज़े ते आयो आहे अल्लाह ताला जा महबूब उन जे लाइ बि निकिरी अचनि था उहो सुहिणो नबी महबूब मोहम्मद रबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो मीलाद तव्हां असां बयान कयूं पिया मीलाद पिया
मल्हायो उन मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जे हबीब अलैहि सलातो सलाम खुद फरमायो तो मां अन करीब वहां के बुधाई दुस्तम केड़ो नबी है मां वो शान वारो नबी है जो मुझे अचण का पहिरो अल्लाह ताला जे नबी इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी मां वो नबी है जो मुझे अचण का पहिरो ईसा अलैहिस्सलाम बिशारत दी। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे खिलाफत, जवाब देगा नारे खिलाफत, नारे हैदरी, सरकार की आमद, सोहने की आमद, प्यारे की आमद, जश्न ईद मिलादुल नबी, उलमा अहले सुन्नत। माशाअल्लाह मुझे भी टाइम पूरो थियण वारो आहे छो तो मूंखे अधु कलाक त गिर करणी बिजली वई त मुंहिंजो मुक़द्दर आहे हुन में कंहिंजो ॾोको माशाअल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे तव्हां खे जेको मक़सद ॿुधायां पियो हदीस पाक जो अल मफ़हूम अल्लाह ताला जे महबूब अलैहिस्सलातो सलाम फरमायो मां उहो नबी आहियां जो मुंहिंजे अचण खां पहिरियों इब्राहिम अलैहिस्सलाम मुंहिंजे लाइ दुआ घुरी ईसा अलैहिस्सलाम बिशारत ॾिनी मां उहो नबी आहियां जो मुंहिंजे अचण खां पहिरियों जॾहिं मुंहिंजी अम्मा मूंखे ॼणियो उनखे अल्लाह ताला जी ज़ात शाम जे मुल्क जूं मारियूं ॾेखारियूं ऐं नूर ज़ाहिर थी पियो उन नूर जी रोशनी में मुझी अंबर जी जल शाम जी मुल्क जूं मारियूं ॾिठियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भले तव्हां मूंखे बि चओ त मौलवी हिन सामान जे पोयों काइनात जे पोयों छा आहे मूंखे ख़बर न पवंदी छा आहे अलाए ख़बर न अगर चे मौलवी साहब तो के सामान जे काइनात जे पारा खबर नथी पवे सोनी नबी जी अम्मा के शाम जे मुल्क जूं मारियूं नज़र थियूं अचनि या इहे रिवायतूं सचूं साबित करे तंहिंखे ॿुधाए ॿियूं या रिवायत के मन या सोने नबी जे फरमान के मन या इन ॻाल्हि जो सफ़ा जेको तूं पटे खां निकिरी करे ॿाहिरि बीहे थो ऐं चवे थो त मुंहिंजो मदीने जे मीर जी इज़त अज़मत सां वास्तो कोन आहे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। अल्लाह ताला जे नबीअनि मुबारकूं ॾिनियूं नबीअनि जूं अमड़ियूं काइनात जे सरदार जी पैदाइश वारे मौके ते उन ई राति में अम्मा आमना वटि हली आहियूं। अम्मा आमना पुछा करे थी त ही हसीन जमील और तूं बि नज़र अचनि इहे केरु आहिनि ॿुधायो आमना सगोरी ही जन्नत जूं हूरां आहिनि। सुभान अल्लाह। जन्नत जन्नत जी हूरनि खे कंहिं ॿुधायो त तव्हां वञो नबियन के कहे बुधायो त आखिर ज़मान नबी अचण वारो वनी करे अम्मा आमना जला मुबारक खणी वञो उनके कहे बुधायो या रब करीम जी मंशा है सीरत जे किताबन में आयो त जंग जे जानवरन के खबर कहनी नी जंग जे जानवरन भी हिक बे के मुबारक ॾिनियो ओला वारन ओ भरवारन के ओ भरवा ओला वारन ओ भरवारन के ओ भरवारन ओला वारन के उत्तर वारन दक्षिण वारन के दक्षिण वारन उत्तर वारन के मुबारक ॾिनियूं ऐं छा पिया चवनि सोहे नबी जी आमद जूं हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि तुंहिंजी आमद जी पचर सुभान अल्लाह होया कंदा पिरंद पकी बुधी बोली मुलकी सुभान अल्लाह ओ कने आवाज़ पवे पकी हर को पचवे आए सरदार सकी आए सरदार सकी अम्मा आमना सान फरमाए थी जॾहिं मक्के शरीफ जी सरज़मीन ते हलंदी हुअसि गर्मी जी मौसम में ककर छांव करे हलंदा जॾहिं पथरेली ज़मीन ते मुंहिंजा कदम ईंदा पत्थर मेण बणिजी वेंदा अम्मा आमना फरमाए थी जंग जा जानवर गाह चरण छॾे ॾींदा मूड़े निहारींदा खूह जो पाणी जेको हेठि वहियल हो 7 साली जो ज़मानो खूह जो पानी मथे उभरी अचे तो अम्मा आमना जे कदमन में वहण लगे तो मालूम थे तो सुन्नी जो कसूर कोन थे या रब करीम जी मनशा अल्लाह ताला जी जात खूह जे पानी के खबर कहीं नहीं या आसमान जे ककरन के कहीं खबर नहीं या मक्के शरीफ जे पत्थरन के कहीं खबर नहीं या जंग जे जानवर के कहीं खबर नहीं या रब करीम जी जात अगवाट ऐलान कराए चलो जरे सुनो नबी अम्मा आमना जे बकर पाक में आयो उलमा इकराम
क़ुरान लिखो तो उन रात में रब करीम जी ज़ात हुकुम ॾिनो त आसमान ऐं ज़मीन में ऐलान करे ॿुधायो त आख़िर ज़मान नबी महबूब मोहम्मद अरबी पंहिंजी अमर जी जल जे बतन पाक में पहुची विया आहिनि। हिकु मुबारक उन वक़्तु जेको आहे ॾिनी वई झंग जे जानवर ॾिनी जॾहिं अम्मा आमिना जे बतन पाक में काइनात जा सरदार आया ऐं ॿी मुबारक उन वक़्तु ॾिनी वई जॾहिं सोनो नबी दुनिया ते तशरीफ़ फरमा था किसरा जे कोट जा कुंगरा किरी पिया फारस मुल्क में बरंदड़ बाहि विसामी वई 360 बुत मोहबर ऊंधा थी करे किरी पिया खुद काबतुल्लाह भी झूमी करे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर पाक दे सलाम करे रहियो हुयो। अल्लाह ताला जे महबूब जा गुलाम ओ सोनो नबी महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो सहाबी हजरत इब्न अब्बास पंहिंजे घर में मीलाद जो जिक्र करे रहियो आहे। अल्लाह ताला जे महबूब तशरीफ वठी आया आहिनि। इब्न अब्बास वाक़िया बयान करे तो त काइनात जा सरदार हीअं पैदा थिया मदीने जे मीर अलैहिस्सलातु वस्सलाम जे पैदाइश माल ही वाक़िया पैदा थिया ही वाक़िया ज़ाहिर थिया। काइनात जे सरदार उन इब्न अब्बास जो गुफ्तगू ॿुधी करे उन जो वाइज़ ॿुधी करे पाण नाराज़ न थिया। पाण फरमायो आल हलत लकुम शफाती ऐं इब्न अब्बास तूं त मुंहिंजी शफात जो हक़दार बणिजी वियो आहीं पर जेके ॿुधण वारा आहिनि ही बि हक़दार बणिजी विया आहिनि। अॼु सूरा बिरादरी हिन ॻोठ जे अंदरि जेको आहे क़ाइमुद्दीन नूरुद्दीन निज़ामुद्दीन जन भाउरनि गॾिजी करे पंहिंजे मरहूम बाबे गौस बख्श मरहूम जे लाइ ईसाले सवाब जो एहतमाम कयो आहे। पक सम्झो त अल्लाह जे महबूब जे मीलाद करण वारो ईसाले सवाब जो एहतमाम करण वारो अल्लाह जे महबूब खे इहा ख़बर आहे सुने नबी जे मीलाद में जेको अचे पियो उन जी बख़्शिश थी वञे पई। अल्लाह ताला जे हबीब जा गुलाम ईसाले सवाब जो जेको एहतमाम आहे हिन जो केतिरो सवाब आहे सुभान अल्लाह। कॾहिं कॾहिं ईसाले सवाब ते बि एतराज़ थींदो आहे साईं छो था घुरो कंहिं खां घुरूं रब करीम खां बि न घुरूं त आख़िर कंहिं खां घुरूं। अल्लाह ताला फरमायो वक़ाल रब्बुकुम उदऊनी सुभान अल्लाह अस्तजिब लकुम सुभान अल्लाह। रब करीम फरमाए मां अल्लाह खां घुरो सुभान अल्लाह। तव्हां मूंखां घुरंदो दुआ घुरंदो मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि। सुभान अल्लाह। हदीस पाक जे अंदरि आयो तेरे बानो हथ खणंदो आहे रब करीम जी ज़ात उन जे हथनि खे ख़ाली वापसि न मोटाईंदो आहे बल्कि अल्लाह ताला जी ज़ात उन दुआ घुरंदड़ जी दुआ क़बूल करणु फरमाईंदो आहे। हदीस पाक जे अंदरि आयो हज़रत अली मुर्तज़ा फरमाइनि था जॾहिं को माण्हू फौत थी वेंदो आहे उन जे पोयां ईसाले सवाब कयो वेंदो आहे त जिब्रील अमीन सोन जे थाल में उहो सवाब खणी करे लंगर पचायो फल फ्रूट जो एहतमाम कयो या नात ख़्वानी या तकरीर या तिलावत या महफिल शबीना पढ़ायो इहो सभई सवाब जिब्रील अमीन खणी करे उन मय्यत जे सिरांदी वारे पासे ॾांहुं बीही करे चवंदो आहे ओ फलाना मरहूम गौस बख्श अॼु ही तुंहिंजी औलाद तुंहिंजे रूह खे सवाब पहुचाइण जे लाइ ही एहतमाम कयो आहे। हदीस पाक जे अंदरि आयो उहो क़बर वारो ईअं ख़ुशि थींदो आहे जीअं दुनिया में दोस्त खे तोहफ़ो ॾे ख़ुशी पैदा। सुभान अल्लाह। हिकु हदीस पाक जे अंदरि आयो जॾहिं को माण्हू फौत थी वेंदो आहे उन जे लाइ ईसाले सवाब कयो वेंदो आहे त हे ईसाले सवाब उनखे कीअं पहुचंदो आहे उन जे लाइ केतिरो फ़ाइदे जो बाहिस हूंदो आहे। जेको माण्हू फौत थी वेंदो आहे उन जो हाल ईअं हूंदो आहे जीअं ॿुॾण वारो माण्हू हुजे ॿुॾण वारो चवंदो आहे मन अबो अचे मन अंबड़ अचे मन मुंहिंजा दोस्त अचनि मन मुंहिंजा भाउर अचनि जो मूंखे ॿुॾण खां बचाए वठनि। जॾहिं ईसाले सवाब करण वारो ईसाले सवाब कयो वेंदो आहे मैयत जो हाल ही हूंदो आहे त मन मुंहिंजो अबो अॼु मुंहिंजे लाइ दुआ घुरे मुंहिंजी अम्मा मुंहिंजे लाइ दुआ घुरे मन मुंहिंजा भाउर दुआ घुरनि मन मुंहिंजा दोस्त दुआ घुरनि याने उन मैयत खे दुनिया वारनि जे इन तोहफ़े जी तड़प हूंदी आहे जॾहिं उनखे तोहफ़ो मिलंदो आहे त पहाड़नि जे बराबरि ई सवाब बणिजी वेंदो आहे। हिकु हदीस पाक जे अंदरि आयो काइनात जे सरदार अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं को माण्हू फौत थी वेंदो आहे उन फौत शुदा माण्हू जो क़यामत जे ॾींहुं रब करीम उनखे फरमाईंदो ही पहाड़ जे बराबरि तुंहिंजो सवाब आहे
अर्ज़ कंदो मौला मां त नेकियूं कयूं कोन एतिरो सवाबु काॾों आयो रब करीम जे तरफ़ खां ॿुधायो वेंदो तुंहिंजी औलाद तुंहिंजे लाइ इस्तग़फ़ार कंदी रही दुआ घुरंदी रही इहो ज़ख़ीरो गॾु थींदो रहियो जेको पहाड़ जे बराबरि तुंहिंजो सवाबु बणिजी वियो आहे शायदि अल्लाह ताला मुंहिंजो चवणु अव्हां जो ॿुधणु क़बूल फरमाए ऐं मीलाद मुस्तफ़ा जो ज़िक्र करणु ऐं ख़ैर ख़ैरातूं करणु इहे नफ़े जो बाइस आहिनि नुक़सान जो बाइस न आहिनि ख़ैर ख़ैरात करण सां मुसीबतूं टरी वेंदियूं आहिनि वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन सुभान अल्लाह छा तेल कोन छा बंडणो आहे छा कचरो अथसि